में मां सम्झां थो हे क़तल आम बेगुनाह त थियो आहे 3 नारे जन जो, पर इहे शयूं न थियनि हा त अॼु फेसबुक खे तव्हांखे माज़ीअ वांगुरु उॾनि ऐं बुटनि जे क़तल खां बाद में जेके नारे जा दाड़ियल ग्रुप झुमरियूं पाईंदा हुआ, अॼु सोलंगी बिरादरीअ खे उहे फेसबुक ते उन्हनि दाड़ियलनि जूं झुमरियूं नज़र अचनि हा। अच्छा, हाणे हिकिड़ो वरी पाण में हथियार खणी ऐं हिक ॿिए खे चैलेंज कनि था ॿिन्ही धुरियुनि ॾांहुं, जी भले सोलंगी हुजनि या नारे, इहो तव्हां ॾिसो सोशल मीडिया जो इहो इस्तेमालु हिनखे कीअं था ॾिसो? सोलंगी बिरादरी जो हिन तकरार में मां सम्झां थो त धमकी वारो कोई बि वीडियो हिकिड़ो चैलेंज सां मां इहा शइ चवां थो, हा, कोई बि वीडियो ज़ाहिर न थियो आहे। ऐं नारेजा बिरादरी नारेजा बिरादरी मां बि जेके दाड़ियल ग्रुप आहे हा उन्हनि जा मुख़्तलिफ़, हालांकि पुलिस खे उन महिल 2 कम करणा हुया, हा या त जेके वीडियो आमेस ॾिसो न मोबाइल ते वीडियो अचनि पिया, तव्हां मोबाइल ते ट्रेस करे दाड़ियल पकड़ियो न, हा जेकॾहिं दाड़ियल नथा पकड़ियो त जिन खे धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं हुननि खे तव्हां सिक्योरिटी ॾियो, चौकी ॾियो, गागड़ी ॻोठ जे ॿाहिरां कंहिं क़िस्म जी चौकी कोन हुई, अच्छा, हिकिड़ो पुलिस वारो बि न हुयो, सॼी न आली पुलिस जी आहे, माना उन्होंने के सीरियस ही न वठो, सीरियस ई न वरितो साईं। हाणे गागड़ी में राति जो इन्हनि शहीदनि खां बाद में SSP तोहीदुर रहमान मेमण आयो आहे, लफ़्ज़ इहे चए थो भई असां कंहिंखे ॾेई सिक्योरिटी हाणे हे जीअं